अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं साइंस जे बारे में लेक्चर रिकॉर्ड कयो आहे जेको तव्हां ताईं पहुचे थो पियो मॉक स्पॉट जे प्लेटफॉर्म जे थ्रू। मॉक स्पॉट हिकिड़ो ऑनलाइन प्लेटफॉर्म आहे जेको JST ऐं PST जी प्रिपरेशन जे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि जी आसानी ऐं फिज़िबिलिटी जे लाइ जोड़ियो वियो आहे ऐं इन्ही प्लेटफॉर्म जे थ्रू ई थ्योरी में ईंदड़ मसइलनि जे करे असां वीडियो बि रिकॉर्ड कयूं पिया। अॼु असां वटि टॉपिक आहे मैटर। असां बुनियादी यानी बेसिक खां शुरू करे पढ़ूं था पिया त साइंस में मैटर यानी मादे खे छा चइबो आहे? एनीथिंग दैट हैज़ वेट एंड वॉल्यूम। ॾाढी सवली ऐं आसान डेफिनेशन आहे। एनीथिंग दैट हैज़ वेट, वज़न एंड वॉल्यूम यानी जगह वालारण इज़ कॉल्ड मैटर। यानी हर उहा शइ जेका जगह रखंदी ऐं वज़न वालारींदी जेका जगह वालारे ऐं वज़न रखे, हर उहा शइ जेका जगह वालारे ऐं वज़न रखे तंहिंखे असां छा चवंदासीं? मादो सॾंदासीं। हाणे एग्ज़ाम्पल तव्हां पंहिंजे इर्द गिर्द ॾिसी करे सोचो। पेन, टेबल, बुक एक्सेट्रा। यानी असां इर्द गिर्द चौधारी ॾिसंदासीं त असांखे मुश्किल सां का अहिड़ी शइ मिलंदी जेका न वज़न रखे न जगह वालारे। यानी असांजे चौगिर्द सराउंडिंग्स में, असांजे एटमॉस्फेयर में असांजी नज़र जंहिं बि शइ ते पवंदी उहो कुझु न कुझु सर्टेन वेट रखंदी या सर्टेन वॉल्यूम ऑक्यूपाए कंदी। ठीकु आहे, तंहिंखे असां छा चवंदासीं? मादो। उन खां पोइ असां वटि टॉपिक आहे एटम। हाणे एटम छा थींदो आहे? दोस्तो, जेको मादो आहे, जेको असां चयोसीं जगह वालारे ऐं वज़न रखे तंहिंखे असां मादो चऊं था, इहो मादो नंढनि नंढनि एटमनि जो ठहियलु हूंदो आहे। मादो नंढनि नंढनि एटमनि सां मिली करे ठहंदो आहे। हाणे इहे एटम छा हूंदो आहे? एटम इज़ दी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मैटर। यानी एटम नंढे में नंढो ज़रो आहे कंहिंजो मादे जो। यानी मादो, मैटर इज़ कंपोज्ड ऑफ एटम्स। यानी जेके बि मादा असां ॾिसूं था उहे नंढनि नंढनि एटमनि जा ठहियलु नी। हाणे एटम छा आहे? मादे जो नंढे में नंढो जुज़ आहे, नंढे में नंढो ज़रो आहे, विच फर्दर कांट बी डिवाइडिड। जेको मज़ीद, जेको वधीक तक़सीम डिवाइड नथो थी सघे। छो त एटम जो वर्ड ख़ुदि एटमास हिकिड़े ग्रीक वर्ड मां निकितल आहे जंहिंजी माना नॉट टोमोस मीन्स डिविज़िबल। एटम जी माना ई इहा हुई त नॉट डिविज़िबल। अहिड़ी शइ जेका वधीक तक़सीम, जेका वधीक पाण खां सादनि जुज़नि में तक़सीम डिवाइड न थी सघे। यानी असांजो मादो नंढनि नंढनि एटमनि जो ठहियलु हूंदो आहे ऐं एटम उहो नंढे में नंढो मादे जो ज़रो आहे जेको वधीक विरहाए नथो सघिजे। असां पढ़ियोसीं त एटम खे पाण खां वधीक नंढनि जुज़नि में तक़सीम या डिवाइड नथो करे सघिजे। पर इहा हिकिड़ी पुराणी यानी नॉलेज असां वटि हुयो। पोइ अॻियां हली करे असांखे ख़बर पियो त एटम में बि एटम खां वधीक नंढा जुज़ा, एटम खां वधीक नंढा पार्टिकल्स मौजूदु आहिनि। उहे कहिड़ा नी? हाउ एवर इट यानी एटम कंसिस्ट्स ऑफ 3 फंडामेंटल पार्टिकल्स। यानी एटम 3 बुनियादी जुज़नि सां मिली करे ठहे थो। हाणे उहे 3 बुनियादी जुज़ा कहिड़ा नी? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन एंड न्यूट्रॉन। हाणे हिते हिकिड़ो क्वेश्चन थी सघे थो त हाउ मैनी फंडामेंटल पार्टिकल्स आर प्रेजेंट इन एन एटम? 4, 6, 7 या 3? ॾिसो MCQs ठही वियो। हाणे MCQs में तव्हां टिक छा कंदो? 3। यानी एटम में